कराची वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो अहम इजलास मेयर कराची ऐं चेयरमैन वाटर कॉर्पोरेशन बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जी सदारत हेठि मुनक़िद थियो। इजलास में कमिश्नर कराची सैयद हसन नकवी, डॉक्टर सरोश लोधी, अब्दुल कबीर काजी, तंजील पीरजादो, जफर सोबानी, CAMO वाटर कॉर्पोरेशन अहमद अली सिद्दीकी ऐं CEO इंजीनियर असदुल्ला खान समेत बोर्ड जे ॿियनि मेंबरनि शिरकत कई। तर्जुमान वाटर कॉर्पोरेशन मूजिबि इजलास में गुज़िरियल नाए बोर्ड इजलास जी कार्रवाई जी तौसीक़ कई वई, जॾहिं त 10 इजलास में मुख़्तलिफ़ अहम एजेंडा आइटम्स जी मंज़ूरी पिणु ॾिनी वई। इजलास दौरान मास्टर प्लान 2025 बाबति तफ़सीली गौर वीचार कयो वियो। इन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब हिदायत कई त मास्टर प्लान 2025 ते तेज़ी सां अमल दरामद खे यकीनी बणायो वञे त जीअं शहरनि खे मुस्तक़बिल में पाणी ऐं नेकाल जूं बहितर सहूलतूं मुहैया करे सघजनि। इन मौक़े ते पाणी जी चोरी जे मसइले जे हल लाइ लाॻापियल कानून में मुमकिन तरमीमनि बाबति पिणु गौर वीचार कयो वियो। वाटर कॉर्पोरेशन जे बोर्ड इन सिलसिले में सिंध हुकूमत खे बाज़ाब्ता दरख़्वास्त ॾियण जी मंज़ूरी ॾिनी त जीअं कानूनी तरमीम बैदि वाटर कॉर्पोरेशन खे पाणी चोरी में मुलविस माण्हुनि जी मिल्कियत ज़ब्त करण जो मुकमल कानूनी इख्तियार हासिल थी सघे। इजलास दौरान इदारती सुधारनि जे लाइ अहम मुक़ररिन जी मंज़ूरी पिणु ॾिनी वई। तर्जुमान मूजिबि मोहम्मद अम्मार खान खे चीफ फाइनेंशियल ऑफिसर, जमशेद रज़ा खे चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसर, नवीद अफजल के चीफ स्ट्रेटेजिक ऑफिसर, सआदत अनवर के चीफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे ऑफिसर तौर मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी वई।